जबल अॼु पुलिस जी वॾी सख़्ती आहे। अॼु माल कढणु नामुमकिन आहे। माल कढणो त पवंदो, को प्लान जोड़ियो। मुंहिंजो ख़्यालु आहे त दोस्तो पाण खे हिकु थी पंहिंजे मंज़िल ताईं पहुचणो पवंदो। वीरू टोनी सही थो चवे। त पोइ ठीकु आहे, हलो पंहिंजी मंज़िल जो रुख कयो। आयो ढारे वारो फ़क़ीर, हथ जी लकीर ॾिसी क़िस्मत जो खेल ॿुधाए। अल्लाह आहे बि अल्लाह, जे ॾींदो उन ई भलो, जे न ॾींदो उन ई भलो। आहे को ढारो हणाइण वारो। अल्लाह जा प्यारा बचड़नि वारा ॾेई वञो अल्लाह जे नाले। हे फ़क़ीर न आहिनि, हीअ कार रांदि थी लॻे। मूंखे पाण शक आहे इन्हनि जो पीछो करणो आहे ऐं इन्हनि जे आख़िरी अॾे खे ॾिसणो आहे त किथे इन्हनि जो वॾो आहे। DSP खे कॉल था कयूं, पोइ हिननि जे मथां रेड था कयूं। ठीकु आहे, हल त हलो इन्हनि जो पीछो कयूं, ईअं न त खिसकी वञनि। मुबारक, ही केर वठी आयो आहे? वॾा, ये सरदार हाशिम खान जो पुटु थी, हाशिम खान जो, ऐं हू हुन जो भाटियो थी, भाटियो। छा? हाशिम खान सरदार जा पुट? वाह वाह वाह, जो कमु कयो थी। हिन जा 2 करोड़ वठंदासीं, 2 करोड़। छा आहे असां ऐं पोयां असांजा सुखिया हुजनि, सुखिया। हिन सरदार बि घणनि माण्हुनि जी रत चुसी हुई, हाणे ख़बर पवंदी त पराया बचा कीअं रोइबा आहिनि।
ॿियो ख़बर माल ॾिठण ताईं पहुतो ऐसा है जुल्फकार कारो कंजाए जो खबर ना है कारे वयो मां अॻिते हली DSP साहब जो इंतज़ार कयां थो कारे जी का ख़बर नथी पई हाँ बॉस माल डीलर ताईं पा आसानी सां पहुची वियो रस्ते में का दुश्वारी तो ना आई ना हाँ अनवर दे खबर छा रिपोर्ट आ सर पक्के सबूत सां सरफू सरकार जे अॾे ते पहुतो आहे माल समेत गिरफ़्तार करणो आहे या पक्की रिपोर्ट है पक्की रिपोर्ट हलो पोजीशन वठो अचो हलो बॉस असांखे फ़क़ीराने वेस में कंहिं बि कोन सुञातो पोइ दुश्वारी कीअं थींदी सुबेदार जिब्रान बोलाई ताही मथो फिरो अनवर मूंसां अच हलिया बॉस असांजो कॾहिं बि पतो मिस न थींदो यको ऐं बादशाह हमेशह बाज़ी पलटे छॾींदा आहिनि बोस असांजा साथी खिलाड़ी आहिनि कच्चियूं गोटियूं न आहिनि खेॾंदा बॉस भले चाल गुलाम जी हुजे पर राणी ऐं बादशाह हमेशह सर हूंदा आहिनि बॉस तव्हां हर गेम जा चैंपियन आहियो बॉस तव्हांजो कॾहिं बि वार न आहे घुसंदो सरफू सरकार कानून जो भी कोई वार ना है घुसंदो तू छा तो समझी त तू हींअर गुरुट जी टीम ठाहे कानून खे बेवकूफ़ कंदे अरे तो जरा त कई मुझे लक में बलते तो कानून के कमजोर समझो हो कानून कमजोर ना है
भैया खबर है न मोलाई अचे था पयो अरे वेल मोलाई शाबाश शाबाश बढ़िया ने मोलाई है ना हेॾे आ ॿुधायां थो त काॾे आहे इधर भी आ साहब अचो सर अचो सामान जबरान तू थोड़ा टाइट सी सर ॿीहर कुताई न थींदी सर अनवर तू मूंसां गॾु रहिजांइ यस सर मोलाई तू त पुलिस ते दाग आयो दाग सरफू तू किस ताईं कानून खां भॼंदे आख़िर त हिकु न हिकु ॾींहुं मुंहिंजे हथ में चढ़ंदे सर गुड़ हमेशह ॿारनि लाइ नाहे हूंदो कॾहिं न कॾहिं संदन कानून जा हथ गिरेबान पकड़ में कामयाब थी वेंदा सर पुलिस खां केतिरो भॼंदा 40 ॾींहं चोर जा ऐं हिकु ॾींहुं भागे जो ज़रूरु हूंदो आहे सर इंशाअल्लाह कॾहिं न कॾहिं त कामयाबी नसीब थींदी तव्हां हिमत कयो अरे चोर चोर हूंदो आहे कानून कानून हूंदो आहे सर हाणे छा करणु खपे बाबा जी मां सॼो पंहिंजी कस्टडी में वठो सर भला मुझे ला छा हुकुम आहे बकवास बंद कर यस सर यस तुंहिंजो पुट ऐं भाटियो मुंहिंजे कब्ज़े में आहे कब्ज़े में मां केरु आहियां मां उहा शइ आहियां जेको चङे भले खे आङुरनि ते नचाईंदो आहियां आङुरनि ते धाड़ेल दरिया ख़ान ॻाल्हायां थो दरिया ख़ान तुंहिंजे पुट ऐं भाइटे खे मां इन लाइ अॻुवा कयो आहे जो मूंखे थोरे पैसनि जी ज़रूरत आहे थोरा मामूली सिर्फ़ु 3 करोड़ 3 करोड़ खपनि था मूंखे 3 करोड़ तुंहिंजे पुट ऐं भाइटे जा 3 करोड़ न मिलिया त तुंहिंजो पुट ऐं भाइटे खे गभा गभा करे नालीअ में उछले छॾींदुमि नाली में त ठीकु आहे पोइ मुंहिंजो माण्हू तो वटि ईंदो ऐं पैसा ॾींदे तुंहिंजा छोकिरा तो वटि पहुची वेंदा कोई दोखो न थींदो दरिया ख़ान ज़बान जो पको ऐं सचो आहे मां धाड़ेल ज़रूरु आहियां पर दगाबाज़ न आहियां हा हा ठीकु आहे ख़ुदा हाफ़िज़ दोस्तो चीफ जो हाणे कमु पूरो थी वियो पूरो पूरा 3 करोड़ मिलंदा 3 करोड़ सरदार बिल्कुलु 3 करोड़ मिलंदा पोइ त चीफ ख़ुशि थी वेंदो 3 करोड़ हाँ कमदार वन जल्दी वठी अचे अस्सलाम वालेकुम हाँ कहिड़ा हाल आहिनि दोस्तो ख़ुशि आहियो अल्लाह जा करम वियो खैर त आहे वेठा माण्हू अलाए कहिड़े जान में घुमा बसि यार हिते ई आहियूं यार ॻाल्हि इहा आहे सलमान हैदर ऐं मां तोखे घुमाइण लाइ वठण आहियां न यार मां नथो हली सघां छो सलमान खैर त आहे दरअसल मूंखे पप्पा ॿाहिरि वञण खां रोकियो आहे पर छो मिठा माण्हू यार बादशाह नाले के माण्हू पप्पा जे ॿिनि माण्हुनि ते हमिलो करे ज़ख़्मी करे वेंदो आहे धमकियूं बि ॾियारियूं अथई ख़बर न आहे हुनजी अलाए कहिड़ी दुश्मनी आहे इन करे पप्पा मूंखे ॿाहिरि निकिरण खां मना कई आहे यार असां सां ही बबर शहर जो गॾु आहे त पोइ छो थो परेशान थी हाँ इहो त सही आहे पर मुनासिब नथो लॻे खैर तुंहिंजी मर्ज़ी पर हिकु ॻाल्हि ॿुधाए हा पुछ छा सलमान तोखे इहा ख़बर आहे कंहिं ग़रीब मारवाड़े सां तुंहिंजे पीउ ज़ुल्म कयो ऐं उहो तंग अची हुन खां पलांग वठे थो पोइ न यार मुंहिंजो बाबा साईं त हिकु नेक इंसान आहे इहो ग़लति कमु कीअं थो करे सघे
असां सलमान खे वठण आया आहियूं। भर वारे ॻोठ में मलाखड़ो आहे, ॿाहिरि मुल्क खां आयो आहे। असां चयो त हिन हितां जे कल्चर खे ॾिसे। पर पुट चाचा साईं, तव्हां को बि फिक्र न कयो। सलमान असांखे सभु कुझु ॿुधायो। चाचा, असां सां बबर शेर जो गॾु आहे, त पोइ फिकिर छाजो? ठीकु आहे, मां तव्हांजे भरोसे ते हिनखे छॾियां थो, पर हर तरफ़ जो ध्यानु रखिजो। तव्हां को बि फिकिर न कयो। छा तव्हां बि हलंदव असां सां? घर वारे ॻोठ में मलाखड़ो आहे। तव्हांखे ख़बर आहे त अॼु मैदान में बबर शेर लहंदो। वेरी नाइस। पोइ त मां बि हलंदसि। अंकल, मां बि हिननि सां वञां? ठीकु आहे, त पोइ जल्दी अचण वारी करियो। ठीकु आहे पप्पा। वालेकुम शहबाज खान। वालेकुम सलाम। इंस्पेक्टर ठारा, तो छा कयो? शहबाज खान, ही शख्स केरु हुयो? यो सलमान जो दोस्त आहे। हू ॿियो बि दोस्त हुयो? पहिरियों तूं इहो ॿुधा, बादशाह गिरफ़्तार छो न थियो आहे? 24 कलाकनि खां 36 कलाक थी विया आहिनि, तो कुझु बि न आहे कयो। शहबाज खान, सभु कुझु थी वेंदो, तव्हां परेशान न थियो। छो जो मुंहिंजो नालो आहे इंस्पेक्टर ठारो। विझंदो आहे ॾोहारनि में मारो। सम्झ में नथो अचे त इहो छो पियो करे। शहबाज खान, हूंदो को केवल ॾींहुं तव्हांजे बूट हेठां लताड़ियल, हाणे हलियो आहे हाथीअ खां पलव वठण। इंस्पेक्टर ठारा, केवल खे कॾहिं बि कमज़ोर न समझ, छो त कॾहिं बि हाथीअ खे किराए सघे थी। जॾहिं केवल खे हाथीअ जी सूंड ताईं पहुचण ॾींदासीं त हो किराईंदी न। पर जेको कुझु बि करिणो अथई, जल्दी कर। ईअं न थिए जो पाणी सिर खां पार थी वञे। शहबाज खान, तव्हां घबरायो ई न। अञा इंस्पेक्टर ठारो ज़िंदा आहे। आ तू मुंहिंजी तोतड़ी तोखे सेवण घुमा। वाह, जो उन ॾींहुं मूं तव्हां मुंहिंजा पटका लाराए छॾिया। तव्हांजे आसिरे मां वर विधा त तव्हां मूंखे खटाईंदो ॿिया ज़कूटे खां। हाणे हीअं कयो, तव्हांखे ज़कूटे सां मुक़ाबिलो थो करे। बि भॼी विया। जे भॼी विया त ख़ैर आहे। अॼु हिन ज़कूटे सां मां पाण मुक़ाबिलो कंदुमि। मां बि पर हणिया आहिनि। आतू मुंहिंजी तोतड़ी तोखे सेवण घुमाया। आतू मुंहिंजी तोतड़ी। अॼुकल्ह लॉटरी लॻी थी छा? बाक़ी न त वरी लॉटरी त लॻी आहे न। पोइ असां ग़रीबनि जी पार त हुजे। वाह वाह, खाइण महिल गॾु ऐं सुम्हण महिल वरी मसीह ते। ओ चरिया, मां त तुंहिंजी आहियां, मुंहिंजा दोदड़ा। इहो बाक़ी 1.5 फुट ज़कूटो। अरे चरिया, इहो त मां पंहिंजी हिफ़ाज़त लाइ रखियो आहे। हिफ़ाज़त लाइ या वरी असां जहिड़नि हजामत लाइ? दिलि त चऊं हिनखे डंडे कुंडे में विझी घरड़े घोटे छॾियासीं। हा, कंहिंखे घोटींदे? तुंहिंजे लाइ थोरो थो चवां, मां तो चवां थाधल खे घोटे पी छॾींदुमि। तूं ईअं न मुड़ंदी, बि त तोखे मां कलमो पढ़ायां। हाणे शमू खे ख़बर पवंदी कीअं तो ज़कूटो ॾींहं जा तारा ॾेखारेसि।
घर मां जुमन मिलण आया वन वठी थियसि लॻे थो त जट जो दुआ थिया ते अची वियो अच जुमन अच मूंखे अॻु में ई ख़बर हुई त तूं सोचे सम्झी पंहिंजे ज़मीन जो सौदो हाणे कर शहबाज खान इहा तुंहिंजी भुल आहे खुशफहमीअ में न रहिजांइ मां तोखे ज़मीन कोन ॾियण आयो आहियां बाक़ी जो आयो आहीं शहबाज खान इहो ॿुधी छॾ त हाणे तुंहिंजे बरबरियत वारो दौर ख़तम थी चुको आहे तुंहिंजी ज़ालियत ख़तम थियण वारी आहे हाणे बि मौक़ो अथई मौक़ो त पंहिंजे रब पाक खां माफ़ी वठ त तुंहिंजे लाइ बहितर थींदो बंदि कर बकवास जुमन तोखे शादी ख़बर न आहे शहबाज खान उहा हस्ती आहे जंहिंजी जड़ ॿुधण सां शींहं ॿेड़ो छॾे वेंदा हैरान बलाऊं पंहिंजा थाक छॾे वेंदा बस कर शहबाज खान बस कर हाणे उहो वक़्तु तूं खाए हाणे बि वक़्तु पियो कोन्हे मुसले ते झुकी अल्लाह पाक जे दरबार मां माफ़ी वठ त उहो वॾो करीम आहे माफ़ी ॾेई त उन खां केरु पुछा कंदो शहबाज खान इन जो मतिलबु तूं मूंखे सम्झाइण वञ त मां झुकी पवां ईअं हर कंहिं न थींदो इहा तुंहिंजी भुल आहे इन बादशाह खां को बि बचाए न सघंदो तो जो सभु गुरूर मिटीअ में मिलाए छॾींदो ऐं यादि रखजांइ चङो मां हाणे हलां वॾा साईं बादशाह त असांजी इज़त में धूड़ विझी छॾी आहे टके जा माण्हू असांजे मां में मां इन जे लाइ तव्हांखे पंहिंजा बाज़ू ॾियां शाबाश असांखे तव्हां जहिड़नि सुठनि दोस्तनि मां इहा ई उमेद हुई किथां जो आहे बादशाह खे ॾिठी बादशाह खे न ॾिठो अथई अरे हिते घुमो दादा बादशाह न ॾिठो आहे शनाख्ती कार्ड अथई घर की सही आहे साहब तलब न कर वाला कटे न कर ये न कर अरे बस तू थी किथां जो आहे हितां जो आहे कार्ड न आहे साहब छो न आहे पी जी बादशाह अरे रुक कर
रहमान पहलवान मशहूर पहलवान रहमान पहलवान अठ गोट खटी आयो आहे नए गोट में अची पहुतो रहमान पहलवान रहमान खाने से मथे रहमान पहलवान अची वियो रहमान पहलवान खटी वियो खबर है नारे हैदरी रहमान मुंहिंजे दोस्त खे मल मारी आहे मां रहमान खे ॾाढ सां मल मारे मां पंहिंजे दोस्त जो पलो वरितुमि रहमान खां तव्हां सभु मूंखे दाद ॾींदव ॾिसंदव त मां रहमान खे कीअं थो मल हणां ख़बर पइजी वेंदी रहमान खे मां त शैतान कई आहे घटि मां बि कोन कंदोमांइ मल मुंहिंजो हिनखे परवरदिगार मारींदो फाइनल मुक़ाबलो आहे चोटी जो मुक़ाबलो आहे ॾिसूं त हाणे केरु थो खटे न वाह रहमान वाह 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 बेची विया शुरू थी विया अब्दुल रहमान खणे से मथे अब्दुल रहमान फेराज मथे घुमाए आया पहलवान अब्दुल हफीज सफा सुन खमा के सामने दा वाह रहमान हफीज के मथे घुमाए वाह दा रहमान वाह तू त रिकॉर्ड सफ़ा टोड़े छॾिया ओ हल बेरा अरे अबा हेॾे अचो जी शबान अली खान सदिक वञे नाले तो नालो छा थी गुलाम यासीन भाई सही है अबा का भली सफाई है ॾिस जे पाण ठाऊ को आहे न जी साईं जी अहिड़ी ठाउकड़ी का चले की ये मथे में ठकावा निकिरे ना ठकावा निकिरे जी सर जी वञ बाबा मौला आबाद करे के न जिन तपायो मूंखे हलो दा अचे शमन वगाम चाहे बाबा अदा बके का एक चाय खणी आ जल्दी अच यार भूख लगी है हां बाप पियूं साल को सिया यार ता छा खादो पीतो कुछ अथव भूख ते वेठा हो मां अच्छी साईं ता केक बाबा मेहरबानी बाबा सुनियो मां बीको न आया छा कयां सॼो ॾींहुं इन्हनि मोदी भागे जिन तपायो मथे में अची सूर पियो आहे इन करे पियो चांहि अरे अरे अरे
अरे मुझे चाय काने भाई के का काने आमुंदा यार चरे तो ना हां एक मुझी चाय पीवर चए तो के को खाई वई मामा जी खैर तो है सूबेदार छा मसलो सब ख़बर पहुंची वेंदा सिर्फ एक दफ़ो जेल जी हवा खाई ॾिस सूबेदार पर कहिड़े ॾोह में ॾोह बि ॿुधाईंदा सही पहिरियों हिकु दफ़ो जेल जी मानी त खाई ॾिस न सरे हर ॾोहारी चवंदो आहे त मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे सूबेदार तू ईअं ई इन ॻोठ जे ग़रीब मारूड़नि खे तंग कंदो हूंदे न वठी हलोसि हिन खे अचो ॿारो अचो अचो बच्चा अचो अचो अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां ॾाढो ख़ुशि आहियां मां हे मां तव्हांजे लाइ मिठाई आंदी आहे न ख़ुशीअ में कहिड़ीअ ख़ुशीअ में चाचा ये शादी मिठाई आहे इन्हीअ ख़ुशीअ में थो मिठाई विरहायां जो ज़ालिमनि जो अॼु अंत अची वियो आहे अल्लाह पाक हिकु फ़रिश्तो मोकिलियो आहे चाचा इहो कहिड़ो छा तव्हां न ॿुधो आहे बादशाह चाचा बादशाह सभु चवंदा आहिनि त पोइ तव्हां बि सभु गॾिजी चओ बादशाह ज़िंदाबाद बादशाह ज़िंदाबाद बादशाह ज़िंदाबाद हाणे सभु गॾिजी चओ मां बादशाह बादशाह हा रहमान इज़त सां ॿुधाईंदे या अचां पंहिंजी पुलिस वारी गॾु मां बादशाह न तूं ई बादशाह आहीं मां बादशाह न आहियां तूं ई बादशाह बादशाह न आहियां मां बादशाह न आहियां ईअं तूं न मञी मां चवां थो शराफ़त सां ॿुधाए मां बादशाह न आहियां बादशाह न आहियां मां सूबेदार बादशाह न आहियां मां बादशाह न आहे तरी केरु आहीं तूं मुंहिंजो नालो रहमान आहे सूबेदार ठा माण्हू तूं भले सोर आज़माई करे ॾिस मां बादशाह न आहियां मां रहमान आहियां त पोइ ॾिस इंस्पेक्टर ठाणो विधदो आहे ॾोहारनि में मारो मां बादशाह न आहियां चइबो मां तोखे मां थकिजी पियो आहियां साह पट वरी तोखां पुछां थो पिया बेटा माण्हू तुंहिंजी ॿान में एतिरो त मूं न मां बादशाह न आहियां हैदर हैदर खैर त आहे छा कंदो थो अची हैदर तुंहिंजे यार रहमान खे पुलिस पकड़े खणी वई आहे छा
रहमान के पुलिस खणी वई आहे पर छो? रहमान खे पुलिस मोबाइल में विहारे ज़ोरी खणी वियो आहे। समझियस। अरे सलमान किथे आहे? ख़ैर त आहे तेजरो मेल वांगुरु बिना सिंगल पियो जी छा थियो आहे? छॾ हिन ॻाल्हि खे, वञ सलमान खे सॾु कर। सलमान साहब त कमरे में आहे, सॾु करे अचां। वञ हुनखे ॿुधाए त हैदर आयो आहे, वञ जल्दी वठी अचसि। तूं हिते बीठो आहे, चल हैदर ख़ैर त आहे? यार खैरी त न आहे न। आख़िर छा थियो आहे, कुझु त ॿुधाए। रहमान खे इंस्पेक्टर ठारो गिरफ़्तार करे खणी वियो आहे। पर कहिड़ी दुआ में? यार सलमान, इहा ई त ख़बर न आहे न। जॾहिं पाण मलाखड़े तां मोटियासीं त हू पंहिंजे घर वियो, मां पंहिंजे। ठीकु आहे, ख़ैर आहे, मां पप्पा खे ॿुधाए अचां। सम्झ में नथो अचे त पुलिस गुहारनि खे पकड़ण जे बजाए मज़लूमनि खे छो पकड़ींदी आहे। रूबी, रहमान त पहिरियां ई घणा सूर सठिया आहिनि, उनखे सुख मिलिया किथे आहिनि। हू त ॾुख ई ॾोलापन सां रांदि खेॾंदे जवान थियो आहे। भयां थो त ॾुख हुनजे मुक़दर में लिखियलु आहिनि। छा इहो ॿुधाए सघे थो त हुनखे बर्बादु करण वारो केरु आहे? वरी बि ख़बर त पवे। मिस रूबी, जॾहिं पंहिंजा ई दुश्मन थी वञनि त ॿियनि ॾे कहिड़ी मया। पंहिंजा? हा, पंहिंजा। हैदर, पप्पा इंस्पेक्टर सां ॻाल्हायो आहे, हुन रहमान खे शक जी बुनियाद ते गिरफ़्तार कयो आहे। हलो त हलूं, खेसि थाणे तां वठी अचूं। अच्छा, ही ठारो किथे आहे? सर ठारो कम सां वियो आहे ॿाहिरि। मोबाइल ते जाओ सर ठारे कम थे। मिस्टर जोसेफ, विक्की दादा, ख्याल है, खैर ठीक ठाक मजे में। घणो इंतजार करायो, माल त प्योर आहे न? ओ सरफू सरकार, माल पीवर न, जेन्यन न जेन्यन। इन करे त असांजो दुनिया में सुको थो हले। जेकॾहिं असां धोखे जो कमु कयो आहे त असांखे कोई माल न वठे आहे। नाराज़ न थियो विकी दादा, जोसेफ मज़ाक पियो कयां, जोकिंग। खबरदार, कोई पहचान न करे। तव्हां सभु पुलिस जे घेरे में आयो। डिप्टी, अॼु ताईं सरफू सरकार खे
गिरफ्तार करण वारो ॼायो ई न आहे। सरफू मां चवां तो बहितर अथई त पाण खे पुलिस जे हवाले कर, जे त ॿी सूरत में मौत जो मुंहुं ॾिसणो पवंदुई। टी पुलिस वटि अॼु ताईं अहिड़ी का हथकड़ी न ठही आहे जेका सरफू सरकार जे हथ में पूरी अचे। तूं सिर्फ़ हिकु दफ़ो पाण खे पुलिस जे हवाले करे ॾिस, पोइ ॾिस त तुंहिंजे हथनि जो हथकड़ियूं कीअं थियूं ठहनि। डिप्टी करे ॾिस अॼु पंहिंजो शौक़ु पूरो। ज़रूरत ही ना कड़े कम जी जन्म में हूं चढ़ाना है हलाए तो बाणा बोलाई अरे भज ये को भज मां तोखे चयोमि न पुलिस जा हथौड़ा अथई, अरे तुंहिंजे हथनि जो हथकड़ियूं अॻु में ई तयार आहिनि। खबरदार हटा ले बिल्कुल हटा बिल्कुल इंस्पेक्टर थारा रहमान किथे आहे? सलमान तव्हां वेहो, रहमान भी अची वेंदो। इंस्पेक्टर थारा छा मां तव्हां खां पुछी सघां थो त रहमान खे तव्हां कहिड़े ॾोह में गिरफ़्तार कयो आहे? सलमान खान तव्हां पुलिस जी अखों वाक़िफ़ न आहियो, कानून जी अखि आर पार ॾिसंदी आहे। जमादार मौलाई लाको मां रहमान खे कढी अच। यस सर, जो तो वठी इजाज़त मिंट में। छाबीर तव्हांजी नज़र में मस्जिद जा कखा आहिनि? तव्हां पुलिस जी पॉलिसी खे न सम्झी सघंदा, छो जो मुंहिंजो नालो आहे इंस्पेक्टर थारो, विझंदो आहियां ॾोहारनि में मारो। मिस्टर सलमान खान, इंस्पेक्टर थारो साहब सही तो चवे। मिठा माण्हू, मूं तव्हांखे चयो न त मां बादशाह न आहियां, रहमान आहियां। हरू भरू मूंखे ज़ोरी था मञायो था। बस रहमान, पुलिस त हरू भरू हर कंहिं ते शक कंदी आहे। बस मोतारा बड़े पुलिस जो ॾाढो हूंदो आहे। हा ड्राइवर, तव्हां सही था चओ।
मुडी तू पायो जानी मुंह तोले ठहराइया तोले ठहराइया ओ जानी मुंह तोले ठहराइया तोले ठहराइया ओ जानी मुंह तोले ठहराइया सोनी मुडी तू पायो जानी मुंह तोले ठहराइया सोनी मुडी तू
रूबी लगे थो त तू रहमान सां प्यार करण लगी आ। चली तू इहो त सोच छा रहमान तुझो आइडियल थी सके तो न तू दीवानी थी चुकी आहे छो जो रहमान बहादुर ऐं दिलेर जवान आहे। तोखे भी त अहिड़े ई इंसान जी तलाश हुई न। मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधो। तव्हां वञो हिकिड़ो कमु कयो छो त पुलिस जी अखि ॾाढी तेज़ आहे इन करे तव्हां चुपचाप चालाकीअ सां वञी चालाकीअ सां रहमान ते हमिलो कयो। जेको बादशाह जो रूप रखे थो त पाण ई बेनकाब थी पवंदो। ऐं हा यादि रखिजो कंहिंखे ख़बर न पवे त तव्हां शहबाज़ ख़ान ऐं सिकंदर ख़ान जा माण्हू आहियो। सरकार अवां कोई भी फिक्र न कयो असुल 9 मास ताईं ख़बर न पवंदी। हाणे तव्हां वञो कमु करे ॾेखारियो। तव्हां दिलजाए कयो कनो कन ख़बर कोन पवंदी। हाणे तव्हां वञी सघो था। ओके सर। चङो सर। वॾो नाज़ थी पंहिंजी ताक़त ते। ओए छा ख़्याल थी? तव्हां केरु ऐं चाहियो छा था? असां केर भी आहियूं अटकाए हथ त ख़बर पवे न। अरे यार मूं ग़रीब तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो? अरे हाणे छड़े नमूने बाज़ीअ खे सुञाणींदा तोखे ख़बर आहे असांखे तूं केतिरो मिसकीन आहीं। शराफ़त जो निकाब लाए हाणे असां सुञाणूं था तोखे तूं वॾो पहलवान आहीं। यार मूंसां बुलो छो था? ॾोह कहिड़ो आहे मुंहिंजो यार? बस खड़ी थी वई जल्द अचो दोस्तो। यस टाइगर बादशाह बादशाह टाइगर बादशाह बादशाह टाइगर बादशाह बादशाह टाइगर बादशाह बादशाह टाइगर। ये रही असांजो रस्तो छो रोकियो थी? रिश्ते में तव्हांजो भी नालो आहे बादशाह। बादशाह 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 टाइगर बादशाह बादशाह टाइगर बादशाह बादशाह टाइगर बादशाह बादशाह टाइगर। वन वञी पंहिंजे शहबाज़ ख़ान बी खे ॿुधाए जेकॾहिं वेणो अथसि त बादशाह सां विड़े बाक़ी ग़रीब मारूड़नि सां न विड़े। टाइगर बादशाह बादशाह टाइगर बादशाह बादशाह टाइगर बादशाह बादशाह टाइगर बादशाह बादशाह टाइगर।
छा कई मुंहिंजे कम जो मां कोशिश कयां थो बादशाह परे न वेंदो साहब एतिरी देरि छो मूंखे कमु खपे कोशिश कयां थो होटल गली गली फुल जांच रखंदो अचां थो हीअं महीने में सॼो मसइलो हल करे वठंदा इंशाल्लाह जल्दी ख़ुशख़बरी ॿुधंदव ठीकु आहे ओके छा थियो कम जो नंढा साईं पार्टी वठी आयो आहियां हुकुम कयो त वठी अचां वरी वठी अचनि माल चेक करे वठो नंढा साईं हीअं हल तूं अचो अचो विकी पतरस वेहो वेहो जी सिकंदर खान माल ॿार आहे चेक करे वठो ऐं पेमेंट करे छॾियो चेक करे वठो माल घबरायो सिकंदर खान माल बिल्कुलु पीवर आहे हा अचो मूं सां त माल बि चेक कयूं ऐं तव्हांखे पेमेंट बि करे छॾियूं ओके हलो पेमेंट कयो त असांखे गाॾी कमु आहे छोड़ दो उसे मजलूम जो साथी टाइगर ज़ालिमन पोया आहे टाइगर टाइगर बादशाह बादशाह टाइगर है टाइगर बादशाह बादशाह टाइगर टाइगर बादशाह बादशाह टाइगर कि तूं केरु आहीं ऐं असांजो रस्तो छो रुकियो अथई बादशाह नालो आहे मुंहिंजो बादशाह असांजी तोसां का दुश्मनी न आहे असांजो रस्तो छो रोकियो अथई ए मौत जा सौदा करो मां पंहिंजे मजबूर मारूड़नि खे हिन हीरोइन जहिड़े नशे में फासाइण कोन ॾींदुसि हीअ धरती पाक आहे हिन धरतीअ ते मुर्शिद कलंदर रहंदो आहे लतीफ सरकार रहंदो आहे ऐं हिन धरतीअ ते तव्हां जहिड़े नौपाकनि जो वजूद कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदुसि मजलूम जो साथी टाइगर ज़ालिमन पोया आहे टाइगर टाइगर बादशाह बादशाह टाइगर आईंदा मां तव्हांखे हिन शहर में न ॾिसां हलो अचे वठो ऐं हा ही गरीब मारूड़नि में वञी विराइजो वञो
भतो ॾे कंहिंखे भतो ॾे कंहिंखे भतो ॾियो निकिर ॿार हल वञी सरफू सरकार खे सलाम ॾियो असां हिते रुपयो रुपयो करे कमायूं उहो बि तव्हांखे हफ़्तो ॾियूं बचनि खे छा ॾियो दे ख़बर छा कई मुंहिंजे कम जो इंशाल्लाह बादशाह जे कोशिश में लॻो पियो अनकरीब बादशाह खे हथु करे वठंदासीं कोशिश तुंहिंजी कोशिश अञा कंदो ई रहंदे असांजो हिते सिर थो वञे तूं कोशिश कॾहिं तुंहिंजी कोशिश पूरी थींदी आहे इनाम तो वठी वञ न साईं न साईं तू न तो जड़ा ॿिया कई बॉस ही आहे अॼु जी वसूली बॉस सब को भतो वतो आहे पर छा पर बॉस जमाल भते ॼण खां इनकार करे छॾियो आहे जमाल जी इहा मजाल सरफू सरकार खे भतो ॾियण खां इनकार करे सरकार दिल त चवे पई कयां पूरो असुल घटि कोन कयूंसा तव्हांजो हुकुम ज़रूरी हुयो बकवास बंदि कयो जेको मुंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हाए उनखे मारण लाइ बि मूंखां पुछण आया बॉस त हाणे ई वञी कयूंसि था पूरो न न उनखे त मां पंहिंजे हथनि सां मारींदुसि बॉस इन लाइ असां ई काफ़ी आहियूं तव्हां छो था तकलीफ़ कयो न चयुमि न घणा ॾींहं थी विया आहिनि हिन हथनि कंहिंखे मारण जो मज़ो ई न आहे वरितो अचो मूंसां वाड़ जमाल वाह चइबो त तुंहिंजे वात में बि ज़बान आहे तॾहिं त तूं मुंहिंजे माण्हुनि खे भतो ॾियण खां इनकार कयो आहे सरफू हल मारे छॾ पर ही सिर पंहिंजे रब अॻियां झुकियो आहे न ॿिए अॻियां झुकियो आहे न झुकंदो वाड़ जमाल वाह ॾाढो मज़ो ईंदो जॾहिं तूं मुंहिंजे अॻियां तड़पी तड़पी मरते जे मुंहिंजो मौत रब पाक तुंहिंजे नापाक हथनि में लिखियो आहे त पोइ मां रब जी रज़ा ते राज़ी आहियां साथियो छा ख़्याल आहे कुर्बानी जो बकरो कुसजण लाइ पाण तयारु आहे काथे आहे काती त रखूंसि कंध ते जी बॉस त जीअं हिन खे ॾिसी ॿिया बि सबक वठनि त सरफू सरकार सां इनकार जो छा रिज़ल्ट हूंदो आहे माण्हूअ जे सिर जे ख़ातिर हर चीज़ विञाए वेठासीं तो त सभा मारे छॾ तल सूरज जगाए छॾिया असांजा वाह वॾा नहीं वाह का ॻाल्हि आहे नहीं इश्क जो वॾो वॾो फटियल आहे तो त कलाम चई करे असांजा पुराणा फट ताज़ा करे छॾे पुराणा वॾा तव्हांखे को पुराणो इश्क यादि आयो आहे
जी जी सिकंदर खान जी जी खैर ताए बादशाह बादशाह असां पाण बादशाह आहियूं सिकंदर खान असां पाण बादशाह ये कई बादशाह असां पंहिंजे पेरनि जे हेठां रगड़े छॾिया रगड़े दिल जाए कर सिकंदर खान दिल जाए कर इहो बादशाह तोखे गभा गभा करे ॾींदुसि तुंहिंजे पेरनि में उछलींदुसि मां इहो बादशाह ओके सिकंदर खान ठीक है साथियो जे चीफ ऐं सिकंदर खान के हिलाए छॾियो आहे हिलाए हाणे होशियार थियो त हिनखे ईअं ॻाइणो आहे ॻाइणो ऐं हा हुनखे ख़बर पए त हिन जुईअ में दरिया ख़ान बि रहंदो आहे दरिया ख़ान वॾा कई अहिड़ा आया कटे कटे टुकुर करे उछले छॾियो ते असां ॿेले जा शींहं हू असांखे छा करे सघंदो तुंहिंजो हुकुम खपे वॾा हिकु धक बि मुंहिंजो सही न सघंदो वॾा इनखे मामूल न सम्झो छो त हुन सिकंदर खान खे बि मुंझाए छॾियो आहे हा सिकंदर खान खे वॾा सदोरे जी ॻाल्हि में दम आहे वॾा त ठीकु आहे साथियो त का प्लानिंग करे हिन बादशाह खान खे ज़रूर मारबो ज़रूर मज़लूम जो साथी टाइगर ज़ालिमन पोया आहे टाइगर टाइगर बादशाह जबल ये छाजो आवाज आहे बॉस ख़बर न आहे अलाए छाजो आवाज़ आहे सरकार सम्झो नथो अचे अलाए छाजो आवाज़ आहे पर लॻे थो त को ख़तरो आहे खतरनि जे खिलाड़ियुनि अॻियां ही कहिड़ो खतरो थी सघे थो बॉस लॻे थो का न का आफ़त अचण वारी आहे असां बि कंहिं आफ़त खां घटि न आहियूं पर पोइ बि होशियारी हुजेव वक़्तु पुछी न ईंदो टाइगर बादशाह बादशाह टाइगर बादशाह बादशाह टाइगर केरु आई इन तरह रस्तो छो रोकियो अथई रिश्ते में तो मां तव्हांजो पीउ लॻंदो आहियां नालो आहे बादशाह छा मौत खां पुछबो आहे त तूं केरु आहीं छा इज़राइल खे बि को मारण वारो आहे छा चइबो त नंढे इज़राइल खे मारण जो शरफ़ बादशाह खे हासिल थींदो बादशाह बॉस ही उहो ई बादशाह आहे जंहिंजी चीफ खे ॻोल्हा आहे बॉस ही त पाण ई हथ अची वियो ओए देर छाजी आहे बकोड़े था अचूंसि अचो कयोसि था घेरा देर छाजी आहे कयो कहिड़ो
इसराइल साहब तुमचे मौत जे विच में केतिरो मुफ़ासिलो ॿुधाए। पर बादशाह तुझी मूंसां कहिड़ी दुश्मनी आहे? अड़े मुझे सभा जहिड़े मारूड़नि सां ज़ुल्म करण वारे हर ज़ालिम सां मुंहिंजी जंग आहे। मूंखे माफ़ कर बादशाह, मूंखे माफ़ कर। मां ही सभु कम छॾे तौबा तार थींदुमि। मूंखे माफ़ कर, बस मुंहिंजी जान बख़्श। न न, तुंहिंजी माईअ कीअं जान बख़्शां? हाँ, अहिड़ो पुराणो हिसाब चुकतू त थिए। मूंखे माफ़ कर बादशाह। बस इतरो जल्दी पोइ मर। टाइगर बादशाह बादशाह टाइगर, टाइगर बादशाह बादशाह टाइगर, टाइगर बादशाह बादशाह टाइगर, टाइगर बादशाह बादशाह टाइगर, मज़लूम जो साथी टाइगर, ज़ालिमन पोया आहे टाइगर, टाइगर बादशाह बादशाह टाइगर। तोड़े थी भी हाणे ॾिसां काॾे थो वञे बादशाह। मेरे हाणे केरु आहे? बादशाह ॾिठी? बादशाह क्या खबर है? बादशाह ॾिठी? तुझे लाइ के जाता आने ॾिठो आहे? खबर ना है। खबर ना हलो देखो देखो बादशाह बादशाह कहिड़ो दफ़ो जहिड़ो मुंहिंजे साम्हूं अच, हिकु दफ़ो ॿियो मां तोखे छॾे वयुसि। हिकिड़ो दफ़ो बादशाह सर छा था कयो? हे मौलाई आहे पंहिंजे ग्रुप जो जमादार सिपाही सर। बादशाह न आहे, बादशाह न आहे, पंहिंजो माण्हू आहे। बादशाह न आहे, बादशाह न आहे। सर मौलाई मारी यार, बादशाह हिते ॾिठो मां। बादशाह 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 हेड़ो फसल
सुभान अल्लाह। किरोड़े कुर्ब खाल के अकबर जा। अब छा समझो? हाँ वॾा, हेल माशाल्लाह फसल बहितर थियो। जुमना घणा ई फसल तो खाधा, हाणे वञी फसल तू मथे खा, मरण लाइ तैयार थी वञ। अचई दी दरिया खान दाल बुधी छद, तहां जुल्मन जा पहाड़ केरिया हल। बादशाह आयो हाणे, तहां जो अंत अचण वारो आहे। अदा जुमर ज़ालिमो, तव्हांखे बि ख़ुदा जो केरु पवंदो? ही तव्हां छो कयो? हाणे तुंहिंजा बि ॾींहं पूरा थिया आहिनि मथे वञण जो। अचई थी गोली। ॾिसो छा था ॿियो देरनि खे पयूं। टाइगर बादशाह बादशाह टाइगर, टाइगर बादशाह बादशाह टाइगर, टाइगर बादशाह बादशाह टाइगर, टाइगर बादशाह बादशाह टाइगर, मजलूम जो साथी टाइगर। बादशाह खान, तोसा मुकाबलो करणो आहे। अचई थी गोली। बादशाह
तुझी सलामती इन्हीं में आहे तो तू पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर। ॿिन्हिनि जी इन जे करे जान थो बख़्शां त तव्हां पंहिंजे पीउ शहबाज़ खे बादशाह जी ताक़त ॿुधायो। इंस्पेक्टर ठारा तू ऐं दरिया खान घबरायल था लॻो, छा ॻाल्हि आहे? सिकंदर खान इंस्पेक्टर ठारे त चङनि भलनि जूं बोल्टियूं बंदि करे छॾियूं, पर ही छा? चीफ साईं का ख़बर ई नथी पए कहिड़ी मिटीअ जो ठहियलु आहे, को वजू ई वठणु नथो ॾे। पर हे एतिरो त हवा ऐं गोली खां तेज़ थो अचे बाबा ख़बर ई कान पई। चइबो त हाराइजी आया आहियो। ठारा तूं त चवंदो आहीं त ठारे खां त शींहं बि ड्रींदा आहिनि, पोइ तूं हिकु मामूली इंसान खां थो डिॼे। सिकंदर खान इनखे मामूली इंसान न सम्झो। पोइ छा असां हुनखे आसमान तां लही आयल ख़ुदा सम्झूं? बेवकूफ़ सरकार हुनजे अचण ऐं गजगोड़ में मूंखे ईअं पियो लॻे त हिकिड़ो टाइगर अची रहियो आहे। टाइगर जे हो टाइगर आहे तो मां भी शिकारी आहियां। मुंहिंजे गोलीअ खां पोइ हो खुली बि न हणंदो। सरकार तव्हांजे वस जी ॻाल्हि न आहे। बकवास बंदि कयो। त पोइ बाबा भली तव्हां शौक़ु आज़माए ॾिसो। चइबो त तव्हां ते सभु ख़र्च मुंहिंजा अजाया विया। ठीकु आहे त पोइ हिन टाइगर जो शिकार मां तव्हांखे पाण करे ॾेखारींदुसि। टाइगर बादशाह बादशाह टाइगर, टाइगर बादशाह बादशाह टाइगर। शायद तू शहबाज खान जे दहशत खां वाक़िफ़ न आहे। रड़ करण सां शींहं बेला छॾे वेंदा आहिनि। नी रड़ करण सां
पहाड़ भुरी पुरजा पुरजा थी वेंदा आहिनि। तूं त हिकिड़ो इंसान जो बचड़ो आहीं। शहबाज खान ॾिस तुंहिंजे साम्हूं बादशाह खान। बादशाह खान अॼु तोखे ख़बर पइजी वेंदी त शहबाज खान छा ताक़त आहे। बादशाह तोखे ख़बर पइजी वेंदी त तूं असांजे कब्ज़े में आहीं। सिकंदर खान तकड़ न कर, तोखे हींअर ई ख़बर पइजी वेंदी त केरु कंहिंजे कब्ज़े में आहे। इधर अरे तो ही ठाक्यो तो ही भा मां त पंहिंजे यारीअ जो हक़ अदा कयो आहे। ला इलाहा बादशाह खान अॼु तोखे ख़बर पइजी वेंदी त शहबाज खान छा ताक़त आहे। शहबाज खान हाणे ॿुधाए त तो ज़मान खान खे छो मारियो? ॿुधाए। ज़मान खान खे तूं कीअं सुञाणींदो आहे? हुन सां तुंहिंजो कहिड़ो रिश्तो आहे? जेकॾहिं सलमान तुंहिंजो पुटु आहे त मां बि ज़मान खान जो पुटु आहियां। छा तूं मुंहिंजे वॾे भाउ ज़मान खान जो पुटु आहे? जी हा, आउं ई हुन जो पुटु रहमान खान आहियां। मूंखे जल्दी ॿुधाए त उहो किथे आहे? पुटु तूं मूंखे माफ़ कर, मां तुंहिंजो गुनाहगार आहियां। मूंखे सिरदान ॾे, मां बि तोखे हिकिड़ी सरप्राइज़ ॾींदुमि। हा पहिरियों ॿुधाए, मां चवां थो ॿुधाए। तो मूंखे बशक छॾियो, तो मूंखे बशक कयो, तो मूंखे माफ़ी ॾेई छॾी। सरप्राइज़ इहा आहे तुंहिंजो पीउ ज़मान खान ज़िंदा आहे। छा बाबा ज़िंदा आहे? त पोइ ॿुधाए त बाबा किथे आहे? ॿुधाए मूंखे। वो मुंहिंजी हवेली जे तहखाने जे ज़िंदान में क़ैद आहे। हल त ॾेखारे हरिया। शहबाज खान मां तुंहिंजी मक्कारी मां वाक़िफ़ आहियां। मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो बाबा किथे आहे। पहिरियों मां तोखे हुन जहान मोकिलियो। अरे भॼी करे तो धीरज। पंहिंजे नापाक जिस्म ते कानून जी वर्दी पाए ॾिठो। वर्दी ला, वर्दी ला, ला, ला।
बादशाह मूंखे माफ़ कर, मूंखे माफ़ कर। बादशाह जेको मां कयो मां पंहिंजे कानून खे लॼाए शहबाज खान जे करे मूंखे माफ़। अरे तुझे घर में बार बच्चा कोन हुया, तुझे घर में औरतूं कोन आयूं जो तो शहबाज खान जे करे हिते ज़ुल्म कया। उन जहान मोकिलींदुसि ऐं हा तो जहिड़े ज़ालिम जी दोज़ख में बि जाइ न हुंदी। चाचा कादन तव्हांजे वञण खां पोइ हिन मुंहिंजी पीअरनि वांगुरु परवरिश कई। कादन तूं पंहिंजे निमक जो हक़ अदा करे छॾियो आहे। इहो तुंहिंजो एहसान मां सॼी ज़िंदगी लाहे न सघंदुसि। तूं उहो कमु करे ॾेखारियो आहे जेको मुंहिंजे सगन भाइनि बि न कयो ऐं तूं मूंसां वफ़ादारी कई। सरकार ईअं चई करे मूंखे शर्मिंदो न कयो, मूं त पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो आहे। ज़मान खान अहिड़ा सचा इंसान ऐं वफ़ादार तमामु घटि मिलंदा आहिनि। ज़मान खान हिन जे कोशिशुनि सां ऐं वफ़ादारनि सां हिकिड़े सभु असां अॼु गॾु थिया आहियूं। रहमान ऐं दिलेरी ऐं जुरत खे सलाम थो कयां। जेको कमु कानून खे करिणो हुयो उहो न पंहिंजे ज़िमे करे ॾेखारियो। अगरि अहिड़ा जवान असांजे महकमे में हुजनि त असांजो मुल्क ॾोहनि खां पाक थी वेंदो। ज़मान खान सर सही थो चए। सर इन में को शक न आहे, बाक़ी बादशाह जी बहादुरी खे त सलाम आहे सलाम। हा तमामु सही था चओ DSP साहब। ऐं हा बाबा साहब जॾहिं न मूं बादशाह खां जो रूप धारियो त उन वक़्तु ज़ुल्म जे ख़िलाफ़ु हर इतलाह ॾियण वारो हिन हवेली जो ख़ासि नौकर शमूर जंहिं मूंखे हर ॻाल्हि खां चौकस। सोनी मुडी